بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. अशरात सां सतों हिसो सतों नंबर जेको अलामत सतों आहे जो के अलामतुनि में 3-4 हिसा थी विया पर हीअ आहे सतों तइदाद में जेको आहे अद्दुखान जंहिंखे नबी करीम हदीसूं काफ़िन में अची वियो ऐं क़ुरान पाक में बि अची वियो। जीअं त दोस्तो ॾिसो था त अल्लाह ताला ही जेके अशरात सां क़यामत जूं निशानियूं जेके आहिनि काफ़ी आहिनि, के आसमान में आहिनि, के ज़मीन ते आहिनि, के इख़लाक़ सां यानी ॿधल आहिनि। जंहिंखे के अचनि थियूं त नंढियुनि अलामत में त मायूं घणियूं वधी वेंदियूं, मर्द घटि थी वेंदा, इहे दुनिया में आहिनि। के वरी इख़लाक़ सां आहिनि, जीअं ज़िना वधी वेंदो, हराम वधी वेंदो। सो हीउ हिकिड़ो जब निशानियूं आहिनि त क़यामत जूं अलामतूं आहिनि त वेझो थियूं आहिनि, क़यामत वेझे थी आहे। सो हीअ अलामत जेकी आहे हीअ अल्लाह ताला क़ुरान में चयो फर्तक़िब यौम तअति अस्समाउ बिदुखानिन मुबीन यग़शा अन्नास हाज़ा अज़ाबुन अलीम रब्बना इक्शिफ़ अन्ना अज़ाब इन्ना मुमिनून अन्ना लहुम ज़िक्रा वक़द जाअहुम रसूलुन मुबीन। अल्लाह साईं चए थो फर्तक़िब यौम तअति अस्समाउ, तयारु थियो उन ॾींहं जे लाइ, बिदुखान हिकिड़ो जीअं न दूंहों थींदो आहे, सॼे आसमान खे ढके छॾींदो। दुखान मुबीन यग़शा अन्नास, माण्हुनि खे परेशान करे छॾींदो, छो जो सिजु लिकजी वेंदो, राति न ॾींहं सभु हिकु थी वेंदा। हीउ अहिड़ो दूंहों हूंदो जो सॼे आसमान मशरिक़ मग़रिब खां वठी यको सभु खे ढके छॾींदो, हिकु करे छॾींदो। रब्बना इक्शिफ़ अन्ना अज़ाब, माण्हू चवंदा अल्लाह साईं असांजो इहो अज़ाब असां खां दूरि कर। इन्ना मुमिनून, असीं हाणे ईमान आणींदासीं। हाणे ओॾीमहिल था चवनि त हाणे असीं ईमान आणींदासीं। त अल्लाह साईं चए थो अन्ना लहुम ज़िक्रा वक़द जाअहुम रसूलुन मुबीन, चए थो हाणे था यादि कनि ऐं रसूल आहिनि, उन्हनि खे सभु शइ ॿुधाए वियो, चई वियो त हीअं थींदो त उहो सभु शइ विसरी आहिनि। हाणे चवनि था त असीं ईमान आंदो आहे। ऐं उलमा जो थोरो इख़्तिलाफ़, असां कोशिशि कंदा आहियूं त इख़्तिलाफ़ जी ॻाल्हियूं बिल्कुलु न आणियूं, छो जो असां एतिरो टाइम नथा ज़ाया कयूं। जेको ॿुधे थो ऐं जेको पढ़े थो उनखे बि इख़्तिलाफ़ कहिड़ी शयुनि में असीं पासे ते कंदा आहियूं, पर हिन में थोरो इख़्तिलाफ़ आणियूं था, छो जो अहिड़ो दूंहों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम में बि थियो, जिन महिल मके जा काफ़िर नबी करीम खे मञनि न पिया। पोइ अल्लाह साईं हिकिड़ो दूंहों आंदो, बसि मके जे मथां हो सफ़ा, पोइ एतिरो जो न झुड़ हुजे पियो, न मींहुं वसे पियो, काफ़ी ॾींहं, पोइ महीननि जा महीना, पोइ एॾो ॾाढो परेशान थी विया मके वारा सभई। पोइ उहा जेके मके वारा आया सरदार काफ़िर सभु अचे नबी करीम ॾे आया। हदीस में अचे थो त इहे जेके मके जा काफ़िर हुआ सभई, त सभई आसमान ॾे ॾिसंदा हुआ त दूंहों ई दूंहों ॾिसंदा हुआ, यानी जीअं धूड़ या मिटी जीअं बि ईअं थींदी, छो जो हुननि नबी करीम जे चवणु न पिया क़बूल कनि। त पोइ सभई परेशान थी विया, तरसी मींहुं कोन पियो वसे, सिजु कोन पियो निकिरे, ॾाढो परेशान थी विया। त यानी सहाबी घणा चवनि पिया त इहो दुखान जेको अल्लाह ताला ज़िक्र कयो क़ुरान में इहो उहो हो, पर इहो यानी इहो अब्दुल्लाह इब्न मसऊद ऐं तबरी इहे चवनि, जरीर इब्न तबरी उहे बि चवंदा त इहो ई दूंहों आहे जेको अल्लाह साईं, पर इहो हुननि जो राय आहे, छो जो दूंहों जेको आहे न, जेको नबी करीम आख़िरत अलामत चवंदो उहो सॼी दुनिया खे ढकींदो आहे। हीउ सिर्फ़ु मके खे आयो हो, मके वारनि खे यानी डिॼाइण जे लाइ, छो जो हदीसूं काफ़ी अचनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे हदीस में ॿुधाए थो त आख़िरी ज़माने में जेके हदीस वॾी हींअर वरी पढ़ूं था उनखे, उहा हदीस आहे हुदैफ़ा बिन यमान क़ाल तलअ अन्नबी अलैना वनहनु नतज़ाकरु फ़क़ाल मा तज़ाकरून क़ालू नतज़ाकरु अस्साअ। सहाबी वेठा आख़िरत क़यामत जो निशानियूं यादि पिया कनि, हीअं त नबी करीम आयो त उन्हनि खे चई छा था यादि कयो, त उन्हनि चयो त नतज़ाकरु अस्साअ, चवनि त आख़िरत खे यादि था कयूं। त नबी करीम चयो इन्नहा लन तक़ूम, क़यामत न थींदी जेसिताईं, इन्नहा लन तक़ूम हत्ता तरौना क़बलहा 10 आयात, इन खां अॻु में 10 आयतूं तव्हां ॾिसंदो। उन 10 मां फ़ज़क्कर अद्दुखान वद्दज्जाल, इहा जेके हदीस जेकी आहे उहा रवाहु अहमद तिरमिज़ी उहा हदीथुन सहीह। उलमाउनि जो जेको बि इख़्तिलाफ़ हो, उन्हनि चयो त इहो दुखान जेको अब्दुल्लाह इब्न मसऊद चवंदो त उहो त थी वियो, त सहाबियुनि खे जे टाइम में त जे उहो दुखान हो सिर्फ़ु मके वारनि जे लाइ, ऐं मके वारनि खे डिॼाइण जा अज़ाब उन्हनि जे लाइ, त मोटनि ऐं नबी करीम खे मञनि।
पर इहो उहो न आहे जेको नबी करीम ज़िक्र कयो त आख़िरी 10 अलामतूं थींदियूं, छो जो हदीसूं घणियूं अचनि थियूं, थी सघे उन सहाबिन खे ख़बर उन हदीसुनि जो न पई हुजे त नबी करीम चयो त क़यामत न थींदी जेसिताईं 10 अलामतूं थियनि। उहे उन्हनि मां दुखान यानी इहो दूंहों जेको ऐं अलाह क़ुर में बि चयो आहे त क़यामत खां वेझे दूंहों थींदो। रिवायत इब्न अब्दुल्लाह बिन मसूद मां अचे थो त हुमा दुखानान क़द मदा अहदुहुमा, पाण हदीस हिकिड़ी रिवायत कई अथसि त दुहा ॿहनि, हिकिड़ो जेको मके वारनि ते जे लाइ आयो हो वल्लज़ी बक़िय यमलअ मा बैन अस्समा, इहो अब्दुल्लाह बिन मसूद जो आहे, पाण थो चए त इहो ॿियो आख़िरी जेको क़यामत जो जेको निशानी हूंदी वॾी, उहा आहे जेको यानी ओभर खां ओलह ताईं सॼी ज़मीन खे ढके छॾींदो। वला यजिदुल मुमिन इल्ला कज़ुकमा, ऐं मोमिन जेको हूंदो उनखे सिर्फ़ु जीअं न ज़ुकाम थींदो आहे ईअं हुनखे लॻंदो। ऐं जेको काफ़िर हूंदो फ़तथक़ुब मसामिअ, ऐं उन जेको काफ़िर हूंदो त उन जा कन ई फाटी पवंदा, उन में आवाज़ बि हूंदो, धूड़ में मिटी में खड़को जीअं थींदो आहे ईअं थींदो। अब्दुल्लाह बिन मसूद चए थो उन जा त कन बि फाटी पवंदा। इन मां उलमानि जी पक थी वई त अब्दुल्लाह बिन मसूद पहिरियां जेकी रिवायत आई उन खां अॻु में पोइ हुनखे ख़बर पई त जेकी नबी जी हदीस 10 आयतुनि मां, त पोइ हुन चयो त हा पोइ ॿ दुआ हूंदा, पहिरियों जेको मके वारनि जे लाइ ॿियो जेको ईंदो जेको अलाह ताला ज़िक्र कयो आहे क़ाल फ़रतक़िब यौम तअति अस्समाउ बिदुखान मुबीन ऐं यज़हर फ़िस्समाअ दुखान वाज़िह, ईअं सॼी आसमान खे ढके छॾींदो। ऐं ईअं न त हिकिड़े शहर ते या ॿिनि शहरनि ते या थोरे कंहिं मुल्क जे मथां, न सॼी जहान खे ढके छॾींदो इहो दूंहों। बाक़ी जेको क़ुरैश खे मके जे टाइम में इहो आयो हो त इहो अलाह जी अलामत वॾी जेकी आख़िरी उहा न आहे जंहिंमें अलाह ताला जी यग़शन्नास, छो जो आयत मां असीं फ़ाइदो वठूं था त अलाह साईं चए थो यग़शन्नास यानी सभिनी माण्हू खे इहो दूंहों ॾिसण में ईंदो। त हू त जेको दूंहों थियो मके जे मथां उहो सिर्फ़ु मके वारनि ॾिठो, ताइफ़ वारनि बि कोन ॾिठो, जेके ओसे पासे ॻोठ शहर आहे उन्हनि बि कोन ॾिठो। त इन मां मक़सदु थियो त यग़शन्नास यानी अलाह ताला जिन यग़शन्नास यानी सभिनी माण्हुनि खे उहो दूंहों ॾिसण में ईंदो, उन्हनि खे ढके छॾींदो। त उहे सभई माण्हू छा चवंदा उन टाइम में, हादा अज़ाबुन अलीम, हीअ अज़ाब ॾाढो ॾुखियो वॾो अज़ाब आहे, यानी इहा आख़िरत जी अलामत आहे। त इहो जेको दुखान जेको आख़िरी थींदो इहो आख़िरी अलामतुनि मां आहे। हाणे इन में जेका हदीस अचे थी त हुदैफ़ा वारी आहे जेकी सवेल असीं पढ़ी फ़क़ाल नबी करीम चए थो ला तक़ूमु अस्साअ हत्ता तरौना 10 आयात, उन्हनि मां नबी करीम चए थो क़यामत न थींदी जेसीं तव्हां 10 अलामतूं निशानियूं ॾिसो, उन्हनि मां हिकिड़ी आहे अद्दुखान वद्दज्जाल, ऐं बाक़ी हदीस इहा हदीस रवाहु अहमद व तिरमिज़ी। ऐं ॿी बि हदीस आहे जेकी नबी अबू हुरैरा जी आहे त क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल बादिरू बिल अअमाल सित्तन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त जल्दी तकड़ में अमल पंहिंजा पूरा कयो जे 6 शयुनि खां अॻु में। इहा हदीस ॿी आहे तुलूअ शम्स मिन मग़रिबिहा, ओलह पासे खां सिजु उभरंदो, ओलह पासे खां सिजु उभरंदो। अव दुखान, ऐं दुखान जे अचण खां अॻु में। अव दज्जाल खां अॻु में। अव दाब, ऐं जानवर जेको मके में निकिरंदो। अव ख़ासत अहदिकुम यानी जेको तव्हांखे ख़ासि शइ पंहिंजी यानी मौत, नबी करीम जो मक़सदु आहे त मौत खां अॻु में तव्हां कुझु पंहिंजो कयो। अव अमर अल आम यानी आम यानी जेकी क़यामत आहे, क़यामत बि अचण खां अॻु में तव्हां अमल जेके अथव करे विधो, हज करिणो अथव हज कयो, उमिरो करिणो अथव उमिरो कयो, ज़िक्र करिणो अथव तस्बीह पढ़णी अथव, जेको करे वठो कयो। इहा हदीस सहीह मुस्लिम में आहे, रिवायत आहे सहीह मुस्लिम। ॿी बि रिवायत आहे अब्दुल्लाह बिन अबी मलैका, उन चयो त सुबुह सां मां वियुसि अब्दुल्लाह बिन अब्बास ॾे ज़ात यौम फ़क़ाल मा निमतु लैल, चईं अब्दुल्लाह बिन मलैका खे चईं त मां सॼी राति सुतो कोन आहियां। इहो इब्न अब्बास नबी करीम जो चाचो, त उन खे पुछईं त छो, हत असबहत, सुबुह थी वियो मूंखे निंड न आई, क़ुल्तु लिमा क़ालू तलअ अल कौकब, जे माण्हुनि राति जो ॻाल्हि हलाई त दूंहों आसमान में ज़ाहिर थियो ऐं चंड हिकिड़ो वॾो ॿियो बि ज़ाहिर थियो। फ़ख़शीतु अन यकून दुखान, चई इहो माण्हुनि चयो नओं तारो असीं हिकु ॾिसूं था, त अब्बास चए पियो त अलाए क़यामत जो दुखान जेकी असांखे नबी करीम सम्झ चई हो अलाए उहा आहे अलाए छा। वक़द तरक़्त फमा निमतु हत असबहत, उहो चए थो इहा सही रिवायत सही मुस्लिम में, त हुन लिखे त बसि इहो आख़िरी अलामत जेकी आहे क़यामत जी जेकी नबी करीम दुखान ॿुधायो उहा आहे अलाए छा। तॾहिं हज़रत अब्बास खे नबी जो चाचो सॻो चाचो, उनखे सॼी राति निंड न आई जेसिताईं सुबुह थियो, छो जो सिजु निकितो।
हुन जे जॾहिं दुखान ज़ाहिर थींदो त उन में ज़ाहिर आहे त पोइ इहे महीननि जा महीना या केतिरो टाइम थिए अलाहु आलम सिज चंड ज़ाहिर न थींदो त इहो हज़रत अब्बास डिॼी वियो त जे सिज सुबुह जो निकितो त पोइ हुनखे यानी पक थी त न ई ॿी का शइ आहे ॿी का अलाह जी हिकिड़ी अलामत आहे बाक़ी उहो जेके नबी करीम फरमाए उहो न आहे सो इंसानु दोस्तो इहो आहे त इंसानु कोशिशि करे त जेको अमल इंसान खे करिणो आहे त करे वठे छो जो क़यामत केॾीमहिल बि थी सघे थी ईअं न आहे त हीअ परे आहे या ख़बर कान्हे असीं न हूंदा हुजूं न हुजूं पर इंसानु ख़बर कान्हे त ओचितो बि थी सघे थी छो जो नबी करीम हदीस में फरमाए थो त जे हिकिड़ी अलामत आई त कफ़र त सुबह जीअं न तस्बीह छिजी पवंदी आहे त मणिया हुनजे पोयां हिक ॿिए जे जल्दी किरंदा आहिनि त इहे क़यामती अलामतूं जेके आहिनि इहे ईअं जल्दी अची वेंदियूं जल्दी ओचितो अची वेंदियूं ख़बर ई कान पवंदी इंसान खे सो दुआ आहे त अलाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हक़ु ॾेखारे ऐं हक़ जो इत्तिबा कयूं ऐं उन ते हलूं ऐं उन ते असीं हिन दुनिया मां अखियूं ॿुटूं वहदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद